भेटशाह में बदअमनी के वाक़िअनि बाद एसएसपी मटियारी के हुक्म से पुलिस पारां शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। 1 दर्जन खां वधीक शकी माण्हुनि खे हिरासत में वठी नामालूम हंध ते मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जे वॾनि अटालनि जुराड़ शाह कॉलोनी, कच्ची आबादी, दंबूरा चौक, शेख मोहल्ले ऐं ॿियनि हंधनि ते ऑपरेशन कयो। डीएसपी हाला मोहम्मद याकूब बुर्डो जी अॻवाणी में शहर जे होटलनि, मुसाफ़िरखाननि ऐं गेमुनि ते पिणु तलाशी वरिती वई। भेटशाह, हाला, सालारो ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस सर्च ऑपरेशन में हिस्सो वरितो। हिरासत में वरितल शकी माण्हुनि खे पुलिस जांच लाइ नामालूम हंध ते मुंतकिल करे छॾियो आहे। डीएसपी हाला मोहम्मद याकूब बुर्डो जो चवणु आहे त भेटशाह में फुड़ लुट ऐं चोरी जी वारदातुनि बाद एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी हिदायतुनि ते सर्च ऑपरेशन कयो वियो आहे ऐं ॾोही वारदातुनि में मुलविस जवाबदारनि खे कानून जी गिरफ़्त में आणींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।